अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिर रुसुल व खातमिन नबिय्यीन अल्लज़ी अरसलहुल्लाहु मुबय्यिनल लिकिताबिहिल हकीम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व अहलि बैतिहि व मन तबिअहुम बिइहसानिन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफ़ों, तमाम तस्बीह, तहलील, तहमीद, तक़दीस, हम्द, सना, किबरियाई, वदाई अल्लाह रब्बुल आलमीन जे लाए जो कुल कायनात जो खालिक ऐं मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीक आहे। दुरूद ऐं सलाम इमाम कायनात ख़ातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे ज़ात अक़दस ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, इन प्रोग्राम जो उन्वान रखियो वियो आहे सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन जे निस्बत सां ही मूं आयत पढ़ी आहे वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे पैगंबर आखिरी नबी जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनके हिन जहान जे लाए हिन पूरी कायनात जे लाए रहमत बनाए करे मोकिलियो। या आयत त असां सदाई ॿुधंदा आहियूं वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन।
पोइ कई हज़रात रबीउल अव्वल जे महीने में बि जशन मल्हाईंदा आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत जो ॾिहाड़ो ऐं हर कंहिंजे ज़ुबान ते इहा आयत हूंदी आहे, घणो करे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। पर अहिड़ा शख्स हमेशह अल्लाह जे रसूल जी सीरत खां परे हूंदा आहिनि। भले तव्हां ॾिसो, रहमतुल लिल आलमीन मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं ॻाल्हि जो हुकुम कयो आहे, असां उन खां परे जंहिं शइ खां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रोकियो आहे, असांजो ज़ोर उन जे तरफ़। अल्लाह जा रसूल रहमत बणिजी आया हा हिन दुनिया जे अंदरि, त असांजे दिलनि में बि उहो रहम बि हुजे, अल्लाह जे रसूल सां मुहबत बि हुजे ऐं अल्लाह जी मखलूकात ते रहम हुजे असांजे दिलनि में। तॾहिं असां सम्झंदासीं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत खे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात रहमत बणिजी आया हिन दुनिया जे अंदरि। ही अल्लाह जे तरफ़ां वॾे में वॾी नेमत हुई। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह जे इनामनि मां, अल्लाह जे नेमतुनि मां ही वॾे में वॾी नेमत आहे हिन उम्मत जे लाइ। असां ॿियूं नेमतूं शुमार कंदा आहियूं, ही बि अल्लाह जी नेमत, ही बि अल्लाह जो इनाम, ही बि अल्लाह जी नेमत। खाधो असां खाऊं था, अल्लाह जी नेमत। पाणी पीऊं था, अल्लाह जी नेमत। औलाद अल्लाह जी नेमत। मालो मता अल्लाह जी नेमत। इहे सभु नेमतूं असां ॻणियूं था, पर इहा ॻाल्हि असां भुलाए छॾी आहे त अल्लाह जो रसूल मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि तमामु शयुनि खां वधीक अल्लाह करीम असांखे ही नेमत अता कई। रहमतुल लिल आलमीन जी सूरत में असांखे नेमत अल्लाह जी मिली आहे, पोइ असां उन जो क़दुरु छा कयो आहे। अल्लाह करीम फरमायो सूरत इब्राहिम में, अलम तर इलल लज़ीन बद्दलू निअमतल्लाहि कुफ्रन व अहल्लू कौमहुम दारल बवार जहन्नम यस्लौनहा व बिसल करार। ऐं प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा नथो ॾिठो उन्हनि माण्हुनि ॾांहुं। इमाम बुखारी रहमहुल्लाह इन्हनि अल्फाज़नि जी माना लिखी आहे, ऐं प्यारा पैगंबर छा नथो सुञातो उन्हनि माण्हुनि खे जिन अल्लाह जी नेमत खे नाशुक्री में तब्दील करे छॾियऊं। जेके अल्लाह जे तरफ़ां इनाम मिलियल हुआ, अल्लाह जे तरफ़ां नेमतूं मिलियल हुयूं, उन्हनि जे बदिले में नाशुक्री करे अल्लाह जे नेमत जो इनकार कयूं, अल्लाह जी नेमत खे बदिलाए छॾियऊं। ऐं उहे माण्हू पंहिंजे क़ौम खे हलाकत जे घर ॾांहुं वठी विया, जेको हलाकत जो घर जहन्नम यस्लौनहा, अल्लाह जे तरफ़ां उहा जहन्नम आहे उन्हनि शख़्सनि जे लाइ जेका तमामु उन्हनि जे लाइ बुरे में बुरी बदतरीन जॻह आहे। सैयदना अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा खां पुछो वियो, ऐं अली रज़ियल्लाहु अन्हु अलम तर इलल लज़ीन बद्दलू निअमतल्लाह। सूरत इब्राहिम जी इन आयत जो तफ़सीर, इन जो मतिलब छा आहे। सैयदना अली रज़ी अल्लाहु अन्हु फरमायो, कुफ़ार कुरैश जे बारे में अल्लाह करीम फरमाए रहियो आहे, बदर में शरीक थियण वारा कुरैश जा रुआसा उहे रईस बि हुया, कुरैश जा वॾा सरदार बि हुया, जिन पंहिंजे पाण खे बि हलाक कयो ऐं पंहिंजी क़ौम खे वठी हलाकत जे घर जे अंदरि यानी जहन्नम जे हवाले कयूं। ऐं अली नेमत जो मतलब छा आहे। सैयदना अली रज़ी अल्लाहु अन्हु फरमायो, नेमत मां
मुराद इस्लाम नेमत मां मुराद ईमान नेमत मां मुराद मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्हनि अल्लाह जे रसूल जो क़दुरु न कयो अल्लाह जे रसूल खे न सुञातो इस्लाम खे न सुञातो ईमान खां परे रहिया जंहिंजे करे अल्लाह फरमाए थो इन्हनि अल्लाह जी नेमत खे नाशुक्री में बदिलाए छॾियो। अल्लाह करीम पनाह में रखे किथे असांजो बि इहो हाल त कोन्हे ज़ाहिर में त चऊं पिया न असां त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कुर्बान वञूं रहमतुल लिल आलमीन ते जान कुर्बान कयूं पर जंहिं जगह ते अमल जो टाइम थो अचे रसूल जी सुन्नत साम्हूं थी अचे उन जो बि इनकार रसूल जी हदीस अचे थी उन जो बि इनकार रसूल जो तरीक़ो अचे पियो उन जो इनकार रसूल जा सहाबा साम्हूं अचनि उन्हनि जो इनकार रसूल जा चार यार गारे यार हज़रत अबू बकर साम्हूं अचे उन जो इनकार हज़रत उमर साम्हूं अचे उन जो इनकार हज़रत उस्मान अचे उन जो इनकार हज़रत अली अचे या ॿिया बि सहाबा अचनि उन्हनि जो बि इनकार करे उन खां बाद में पोइ बि चवे था न मूंखे त मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम रहमतुल लिल आलमीन सां मुहब्बत आहे मुहब्बत इनखे न चइबो आहे अल्लाह जी नेमत प्यारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां क़दुरु कयूं अल्लाह जे रसूल जे सुन्नत जो अल्लाह जे रसूल जे फरमान जो अल्लाह जे रसूल जे हदीसुनि जो। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह करीम फरमाए तो ऐ प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं तोखे सिर्फ़ मके ऐं मदीने वारनि जे लाइ न अरबनि जे लाइ न पर सारी काइनात जे लाइ रहमत बनाए करे मोकिलियो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सहाबा किराम शिकवा था कनि शिकायत था कनि कंहिंजी शिकायत मुशरिकीन मक्का जी अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि ॾाढो असांखे ईज़ायो आहे ओड़ा ख़ब्बाब बिन अर्त त रसिन में ॿधल आहे उन जी मालिका जेका उम्मे अनमार यहूदी औरत आहे लोह जा सरिया तपाए करे उन जे जिस्म में हणी रही आहे ओड़ा अबू जहल बिलाल हबशी के टांडन ते सुमारे रहियो आहे पत्थरनि ते घेले रहियो आहे मके जे बाज़ारुनि में अल्लाह जा रसूल छो न था इन्हनि मुशरिकनि जे लाइ बददुआ कयो अल्लाह जा रसूल उन्हनि जे हलाकत जे लाइ का दुआ गुरु अल्लाह करीम तव्हांजी दुआ खे क़बूल कंदो तव्हां त रहमतुल लिल आलमीन आहियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जवाब छा ॾिनो सही मुस्लिम जी हदीस आहे पाण फरमायूं इन्नी लम उबासु लानऊ व इन्नमा बुइस्तु रहमतन अल्लाह जे रसूल फरमायो मूंखे बददुआ जे लाइ न मोकिलियो वियो आहे मूंखे लानतन करण जे लाइ न मोकिलियो वियो आहे मूंखे कंहिंजे हलाकत जे लाइ न मोकिलियो वियो आहे मूंखे मोकिलियो वियो आहे त अल्लाह जे तरफ़ां रहमत बनाए करे मोकिलियो वियो आहे। सहाबा खे फरमायो सब्र कयो सब्र कयो ऐं नथो चाहियां त हिन क़ौम खे ऐं बददुआ कयां मूंखे त अल्लाह जे तरफ़ां रहमत बनाए करे मोकिलियो वियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन बशरी तक़ाज़ा बशरी फितरत जे हवाले सां कॾहिं सख़्त ॻाल्हाए वेंदा हुआ गुस्से में बि ॻाल्हाए वेंदा हुआ पर उहे अल्फाज ऐं कंहिंखे बददुआ करे वञनि ऐं कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइनि कंहिं ते लैन तैन कनि अल्लाह जे रसूल जी ज़ुबान खां उहो शख़्स पोइ उन जे बारे में तव्हां छा था सोचो पर अल्लाह जे रसूल पंहिंजे उन बददुआ जे बारे में छा दुआ घुरी आहे। हदीस मुस्नद अहमद में सैयदना हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाहु अन्हु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ही सहाबी
राज़दान रसूल जे लक़ब सां मशहूर आहे। मदाइन में आहिनि दीन जी तबलीग जे लाइ, अल्लाह जे रसूल जूं हदीसूं ॿुधाइण जे लाइ मदाइन जे इलाइक़े में तबलीग कनि पिया। हिकु दफ़ो सैयदना सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु सां मुलाक़ात थी। हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, ऐं हुज़ैफ़ा तोखे ख़बर आहे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं गुस्से में बि ख़िताब कंदा हुआ त कॾहिं ख़ुशी में बि ख़िताब कंदा हुआ, पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़िताब करण जो अंदाज़ छा हूंदो हो? कॾहिं का वणी गुस्से में बि ख़िताब कंदा हुआ, कॾहिं ख़ुशी में बि ख़िताब कंदा हुआ। कॾहिं अल्लाह जे रसूल जूं तक़रीरूं ग़ज़ब वारियूं हूंदियूं हुयूं, कॾहिं अल्लाह जे रसूल जूं तक़रीरूं रहम वारियूं बि हूंदियूं हुयूं। ऐं हुज़ैफ़ा आऊं तोखे अल्लाह जे रसूल जे उन तक़रीरुनि मां, रसूल जे उन्हनि ख़िताबनि मां, रसूल जे उन्हनि हदीसुनि मां आऊं तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़े ॾींहुं फरमाइनि था, फरमायूं अय्युमा रजुलुम मिन उम्मती, अय्युमा रजुलुम मिन उम्मती सबबतु सबतन फी गज़बी औ लअनतुहु लानतन फअन्नमा अना मिन वलदी आदम अग़ज़ब कमा यग़ज़बून व इन्नमा बासनी रहमतल लिल आलमीन फजअलहा सलातन अलैहि यौमल क़ियामह। अल्लाह जे रसूल फरमायो, आऊं आदम जो औलाद तव्हां वांगुरु बशर आहियां, तव्हां वांगुरु आऊं बशर आहियां। जीअं तव्हांखे बि गुस्सो अची वेंदो आहे, मूंखे बि कॾहिं गुस्सो अची वेंदो आहे। कॾहिं कंहिं शख़्स खे तव्हां घटि वधि ॻाल्हाए वेंदा आहियो, कंहिं ते कावड़ करे वेंदा आहियो, कंहिंखे बददुआ बि ॾेई वेंदा आहियो। अहिड़े अंदाज़ में कॾहिं मूंखे बि गुस्सो अची वेंदो आहे। मुंहिंजी उम्मत मां मुंहिंजा उम्मती मुस्लमान उन्हनि ते कावड़ करे वेंदो आहियां, कंहिं ते लानत करे वञा, कंहिंखे घटि वधि ॻाल्हाए वञा। इहा त हिकिड़ी फितरी बशर जी हिकिड़ी निशानी आहे। पर अल्लाह जे रसूल साहब ई छा फरमायो? अल्लाह जे रसूल उन वक़्तु दुआ घुरी, या रब्बल आलमीन फजअलहा सलातन अलैहि। सहाबा खे फरमायूं, पर हिकिड़ी ॻाल्हि जो फ़र्क़ु आहे। कहिड़ो फ़र्क़ु आहे? तव्हां बि बशर आऊं बि बशर, तव्हां औलाद आदम आऊं बि औलाद आदम में शामिल आहियां, आदम जो औलाद आहियां। तव्हांखे बि कावड़ ईंदी आहे, मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि कावड़ गुस्सो ईंदो आहे। तव्हां बि माण्हुनि खे घटि वधि ॻाल्हाए वेंदा आहियो, तव्हां बि कॾहिं कावड़ में ॻाल्हाए सघां पियो, ॻाल्हायां थो। पर फ़र्क़ु इहो आहे जो अल्लाह करीम मूंखे पूरे जहान जे लाइ रहमत बनाए करे मोकिलियो आहे। आऊं सारी काइनात जे लाइ रहमतुल लिल आलमीन आहियां। पोइ अल्लाह जे रसूल दुआ घुरी, फजअलहा सलातन अलैहि यौमल क़ियामह। ऐं मुंहिंजा अल्लाह, जॾहिं आऊं मुंहिंजी उम्मत मां कंहिं बि शख़्स खे बददुआ कयां, कंहिं ते लानतान कयां, त मुंहिंजा अल्लाह क़यामत जे ॾींहुं उनखे बदिलाए रहमत बनाए छॾिजां। सुभान अल्लाह। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन इहा दुआ घुरी विया, ऐं अल्लाह मुंहिंजा उम्मती मुस्लमान जेके मुंहिंजा उम्मती, अगरि कंहिंखे मूं बददुआ कई हुजे, कावड़ में घटि वधि ॻाल्हायो हुजे, मुंहिंजा अल्लाह क़यामत जे ॾींहुं उहो मुंहिंजो उम्मती अचे त मुंहिंजे उन्हनि अल्फाज़नि जे करे उनखे पकड़जां न, पर उन्हनि मुंहिंजे अल्फाज़नि खे बदिलाए उन जे लाइ रहमत बनाए छॾिजां। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सारी कायनात जे लाइ अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रहमत बनिजी करे आया। मुसलमाननि जे लाइ त रहमत, ईमान वारनि जे लाइ, मोमिननि जे लाइ, पर काफ़रनि जे लाइ बि अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत आहिनि। उन्हनि खे बि कुझु न कुझु फ़ाइदो मिले पियो।
दुनिया में उन्हनि ईमान न आंदो आहे, पर उन्हनि बि अञा अल्लाह जे रसूल जे रहमत मां उन्हनि खे बि फ़ाइदो पियो पहुचे। इमाम इब्न जरीर रहमहुल्लाह पंहिंजे तफ़सीर जे अंदरि लिखनि था, सैयदना इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां त हिकिड़ो मुस्लमान आहे, मोमिन आहे, अल्लाह जे रसूल ते उनजो ईमान आहे, उनखे त ॿ फ़ाइदा थिया। हिकिड़ो त दुनिया में बि फ़ाइदो अल्लाह जा रसूल उनजे लाइ रहमत आहिनि, ऐं आख़िरत में बि रसूल उनजे लाइ रहमत आहिनि। पर हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके न ईमान आणीनि था अल्लाह ते, न आख़िरत ते, न अल्लाह जे रसूल ते, उन्हनि खे बि अल्लाह जे रसूल जे रहमत मां इहो फ़ाइदो थी वियो जो अल्लाह जे रसूल दुआ घुरी हुई, ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो अज़ाब न कजां जेको अज़ाब अॻिन क़ौमुनि ते हो, ज़मीन जे अंदरि दबाया वेंदा हुआ, ऐं अल्लाह मुंहिंजी उम्मत खे अहिड़ो अज़ाब न मोकिलिजां, ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत ते आसमान खां पत्थर न वसाइजां, ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे उम्मत जे सूरतुनि खे तब्दील न कजां। इन मां इहे काफ़र बि फ़ाइदो पिया वठनि। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, सारी कायनात जे लाइ अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रहमत बणिजी करे आया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था, अय्युहन नासु इन्नमा अना रहमतुन मुहदातुन, ऐं इंसान ऐं सारी कायनात जे लाइ सरापा रहमत ई रहमत आहियां। सरापा रहमत बनाए करे मूंखे अल्लाह करीम मोकिलियो आहे। इंसाननि जे लाइ रहमत, जिन्नात जे लाइ रहमत, हैवानात जे लाइ रहमत, जानवरनि जे लाइ रहमत, चरिंदनि परिंदनि जे लाइ रहमत, कीड़नि ऐं माकोड़नि जे लाइ बि रहमत, यतीमनि ऐं मिस्कीननि जे लाइ बि रहमत, ग़रीबनि ऐं मजबूरनि जे लाइ बि रहमत, पंहिंजनि ऐं परावनि जे लाइ बि रहमत, जानिसारनि ऐं जानी दुश्मननि जे लाइ बि रहमत, मर्दनि ऐं औरतुनि जे लाइ बि रहमत, जवाननि ऐं पोढ़नि जे लाइ बि रहमत, मासूम ॿारनि जे लाइ बि रहमत, आकान जे लाइ बि रहमत, ग़ुलामनि जे लाइ बि रहमत। तॾहिं फरमाइनि था, अय्युहन नासु इन्नमा अना रहमतुन मुहदातुन, ऐं सरापा रहमत ई रहमत बनाए करे मोकिलियो वियो आहियां। हाणे जेकॾहिं मिसाल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमत जा असां ॾिसूं न, सिर्फ़ इंसाननि जे लाइ रहमतुल लिल आलमीन न, पूरी कायनात जे लाइ रहमतुल लिल आलमीन, जंहिंमें जानवर अची विया, पखी अची विया, जीत अची विया, हर जानदार शइ अची वई, बेजान शइ बि अची वई। उनमें कई अहिड़ा मिसाल आहिनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कहिड़े अंदाज़ में उन्हनि जा हक़ बयान कया, पंहिंजे उम्मत खे समझायो, ग़ुलामनि जा हक़ छा आहिनि, औरतुनि जा हक़ छा आहिनि, ॿारनि जा हक़ छा आहिनि, यतीमनि जा हक़ छा आहिनि, पड़ोसियुनि जा हक़ छा आहिनि। इहे सभु रहमतुल लिल आलमीन मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जिन जा हुकूक ॿुधाया, इहो सभिनी जे लाइ पाण रहमत बणिजी करे आया त कंहिं सां ना इंसाफ़ी न थिए, कंहिंखे ईज़ायो न वञे, कंहिंखे तकलीफ़ न ॾिनी वञे। क़ाज़ी अय्याज़ रहमहुल्लाह अल्लाह जे रसूल जे रहमत हुजण जो हिकु मिसाल पेश कयो आहे, हदीस ज़िक्र कई अथसि। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन वेठा आहिनि, अचानक हिकिड़ो ख़ैरात वठण वारो बद्दू आयो आहे, जंहिंखे का इंसानियत बि सम्झ में न पई अचे, अखलाक बि न आहे, अल्लाह जे रसूल सां ॻाल्हाइण जो बि अखलाक न आहे, त अल्लाह जे रसूल सां कीअं ॻाल्हाइजे का उनखे ख़बर कान्हे। बहराड़ी जो आराबी आहे, बद्दू आहे, आयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ख़ैरात थो घुरे, सवाल थो करे। अल्लाह जे रसूल वटि जेको कुझु हो पाण उनखे ॾिनो।
पोइ घटि वधि ॻाल्हाई, ही मूंखे थोरो मिलियो आहे, घटि वधि ॻाल्हाइण लॻो। हता के एतिरे क़दुरु घटि वधि ॻाल्हाई जो सहाबा किराम हीअं थड़कनि पिया, किन त तलवार में हथ विधो, या रसूल अल्लाह इजाज़त ॾियो हिन बदबख्त खे, हिन बद्दू जाहिल जी गर्दन उॾारियूं, ही तव्हांखे छा पियो ॻाल्हाए। पाण फरमायो रुकिजी वञो, तव्हांजो कुझु न वञे, कुझु न वञे, रुकिजी वञो, हिनखे न चओ, ॻाल्हाइण ॾियोसि। पाण हुनजो आवाज़ ॿुधी, ॻाल्हियूं ॿुधी घर विया। उम्महातुल मोमिनीन खां जेको कुझु सभु सामान मिलियो खणी आया, खणी अची अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन सवाली बद्दू खे अची ॾिनो। एॾो ख़ुशि थियो जो अल्लाह जे रसूल जी अचो तो तारीफ़ करे, तारीफ़ करण लॻो। पाण फरमायूं तूं मुंहिंजी हाणे त तारीफ़ पियो करी, पर ही मुंहिंजा जानिसार, ही मुंहिंजा सहाबा ॾिठई हिननि जी हालत, जेकॾहिं के न रोकिया हा त तुंहिंजी गर्दन अॼु साबित न रहे हा, तूं हलाक थी वञी हा। हिननि खे बि हाणे परचा, उन्हनि जे अॻियां बि तारीफ़ करण लॻो सहाबा जी कावड़ घटि करण जे लाइ। अल्लाह जे रसूल सहाबा खे छा फरमायो? पाण फरमायो ऐं मुंहिंजा सहाबा, ही शख़्स मुंहिंजो मिसाल आऊं तव्हांखे ॿुधाए छॾियां, जेकॾहिं आऊं तव्हांखे न रोकिया हा त तव्हांजी तलवार त जिन खे पूरो करे छॾे हा। पर आऊं तव्हांखे हिकु मिसाल थो ॾियां त हिकिड़े माण्हू जी ॾाची आहे, उहा भॼी थी वञे, हुनजी ॾाची जो मालिक नाहे। पोइ ॿिया माण्हू ॾिसण वारा डोड़नि था त हुनखे काबू कयूं, अल्लाह जे बाने जी ॾाची भॼंदी पई वञे, सभु सारा माण्हू हुनजे पोयां लॻा आहिनि हुनखे वठण जे लाइ। जेतिरो शोर माण्हुनि जो ऐं पोयां भॼण ॾिठो ॾाची, तीअं तेज़ भॼण लॻी आहे। अल्लाह जे रसूल फरमायो हुनजो मालिक अची वियो। मालिक दाहूं कयूं त तव्हां रुकिजी वञो, तव्हां छॾे ॾियो, आऊं तो सुञाणा मुंहिंजी ॾाचीअ खे वठण, त कीअं वठबी, कीअं रोकबी। पाण फरमायूं त मालिक त सम्झंदो हुयो त हिनखे कीअं रोकियां, अहिड़े अंदाज़ में ॻाल्हियूं कई, अहिड़े अंदाज़ में आवाज़ कई, ॾाची रुकिजी वई, उनखे गाह खाराई, उनखे पाणी पीआरी, उनजे जिस्म ते हथ फेरियाई, तव्हांजो बग़ैर कंहिं मुशक़त जे पंहिंजे ॾाची खे वठी आयो। ओ मुंहिंजा सहाबा, इन बदुनि खे आऊं थो सुञाणा, इन्हनि फ़क़ीरनि खे आऊं थो सुञाणा, जेकॾहिं आऊं तव्हांखे न रोकियां हा त ही त जहन्नमी बणिजी वञे हा। पर तव्हांखे ख़बर न आहे त आऊं सारी काइनात जे लाइ रहमत बणिजी करे आयो आहियां। जेकॾहिं आऊं तव्हांखे न रोकिया हा, ही त हलाक थी वञे हा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी साहब, अल्लाह जे रसूल जो दरगुज़र करणु, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जाहिलनि सां ॻाल्हाइण जो अंदाज़, तव्हांजो उनखे सम्झायो वञे, हू अॻु में ई जाहिल आहे। जेकॾहिं असां तेज़ थी वेंदासीं त हू त अञा जाहिलियत में वधंदो वेंदो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सारी काइनात जे लाइ रहमत बणिजी करे आया। हिकु अहिड़ो ॿियो मिसाल सही बुखारी में, सही मुस्लिम में मुतफ़क़ुन अलैहि रिवायत, सही बुखारी किताबुल लिबास में हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां गॾु हुयसि, रस्ते में वञूं पिया, हिकिड़ो बद्दू आयो, उहो बि सवाल करण वारो आहे। सवाल थो करे, चवे थो, या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुरली मिन मालिल्लाहि लज़ी इंदक, ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं पंहिंजे साथियुनि खे हुकुम कर, जेको कुझु हिननि वटि माल आहे उहे मूंखे बि ॾियनि। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, सवाल करण त ज़ुबान सां सवाल करे हा, पर हिन जो अंदाज़ सवाल करण जो अहिड़ो हुयो जो अल्लाह जे रसूल जे कुलनि मुबारकनि में नजरान जी चादर हुई, खारदार कंडनि वांगुरु सख़्त कपिड़ो, सख़्त कपिड़े जी चादर आहे, खथो जंहिंखे असां चवंदा आहियूं, उहा चादर नजरान जी ठहियल अल्लाह जे रसूल जे इन कुलनि मुबारकनि में आहे। सवाल करण सां गॾु उन चादर खे छिक थो ॾे, चवे थो, या मुहम्मद मुरली मिन मालिल्लाहि लज़ी
दे पंहिंजे साथियुनि खे चओ त मूंखे कुझु माल ॾियनि। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो कुर्बान वञा अल्लाह जे रसूल तां। जेॾी महिल मूं नज़र कई ऐं चादर कंध तां लही आई त ईअं ॻाढ़ो खून जहिड़ो पटो ठही आयो अल्लाह जे रसूल जे गर्दन मुबारक में। हू त जाहिल हो। अॼुकल्ह जेकॾहिं को शख़्स ख़ैरात घुरण वारो कंहिंखां अहिड़ी सख़्ती में ख़ैरात घुरे उनजो ख़ैर हूंदो? वज़ीरनि मिनिस्टरनि रईसनि सरदारनि खे त छॾियो, जे उन्हनि सां इहा ॻाल्हाईंदो त हूंदो ई कोन, पहिरीं गोली जो शिकार थी वेंदो। पर जेकॾहिं असां जहिड़े सादे माण्हू जे अॻियां को सवाल करे असांखे बि केतिरी कावड़ ईंदी। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो मूं चयो मूं त सम्झो अॼु हिन जो ख़ैर न आहे। अल्लाह जे रसूल खे न एॾी तकलीफ़ ॾिनी आहे, पर जेॾी महिल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे चेहरे मुबारक में मूं निहारियो फज़हिकत, अल्लाह जे रसूल उन जे बद्दू शख़्स जे मुंहं में ॾिसी मुस्कुरायो ऐं खिलण लॻा, तकलीफ़ बि महसूसु कनि पिया ऐं अल्लाह जा रसूल हिते खिली पिया ॾियनि। पोइ सहाबा खे फरमायूं हिन खे कुझु माल ॾियो। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सारी कायनात जे लाइ रहमत बणिजी करे आया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे पड़ोस पाड़ेसरी जा मिसाल असां ॾिसूं त उन्हनि जे लाइ रहमत बणिजी करे कीअं आया आहिनि। हिकिड़ो गैर मुस्लिम आहे, पाड़े में रहण वारो आहे, यहूदी मज़हब सां उनजो ताल्लुक़ आहे, नौजवान आहे, बीमार थी पियो आहे, बीमारी जी बिस्तरे ते आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़बर पई आहे सहाबा किराम गॾु आहिनि। ख़ादिम रसूल सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु गॾु अल्लाह जे रसूल सां। ही हदीस सुनन इब्न माजा में हजरत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मूंखे गॾु वठी विया, पाड़े में रहण वारो यहूदी बीमार आहे, उनखे पुछी अचूं, गैर मुस्लिम आहे, उनखे पुछण जे लाइ अल्लाह जा रसूल वञनि था, उनजी तबीयत पुछण जे लाइ। पाड़े वारे जा हक़ हूंदा आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे, पाण फरमायूं कंहिं शख़्स जा 3 हक़ आहिनि तव्हांजे मथां, कंहिं शख़्स जा 2 हक़ आहिनि तव्हांजे मथां, कंहिं शख़्स जो 1 हक़ आहे तव्हांजे मथां। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 हक़नि वारो कहिड़ो शख़्स आहे जंहिंजा असांजे मथां 3 हक़ हुजनि? पाण फरमायूं पहिरियों नंबर मुस्लमान, ॿियो नंबर तव्हांजो रिश्तेदार माइट आहे, टियों नंबर तव्हांजो पड़ोसी आहे, पाड़ेसरी आहे। ये 3 हक़ आहिनि उनजा। हिकु मुस्लमान जो हक़ आहे मुस्लमान जे मथां, ॿियो त वरी तव्हांजे करे हू तव्हांजो रिश्तेदार आहे, माइट आहे, त रिश्तेदारी जो हक़ आहे, ऐं टियों हक़ आहे उनजे पाड़े में रहण जो। ये 3 हक़ तव्हांखे अदा करणा आहिनि, हर हिक खे हुकुम आहे। पाण फरमायो जंहिंजा 2 हक़ आहिनि उहो जो मुस्लमान आहे ऐं तव्हांजो पाड़ेसरी आहे, माइट कोन्हे, क़ौम वारो कोन्हे, ज़ात भाई कोन्हे, पर पोइ बि मुस्लमान आहे ऐं पड़ोसी आहे, इन जा 2 हक़ आहिनि तव्हांजे मथां। या रसूल अल्लाह हिकिड़े हक़ वारो कहिड़ो शख़्स आहे? पाण फरमायूं न मुस्लमान आहे न तव्हांजो माइट आहे, गैर मुस्लिम आहे पर पाड़े में रहण वारो आहे, उन जा बि तव्हांजे मथां हक़ आहिनि। बीमार थिए उनजी इयादत कयो, उनखां पुछो। असां सम्झूं था त को बि असां में अहिड़ो कोन्हे को वञी कंहिं मेघवार खे, कंहिं भील खे, कंहिं कोली खे वञी पुछे त तुंहिंजी तबियत कीअं आहे। मुस्लमाननि खां ई असां कोन था पुछूं, होॾां इहो सम्झूं था वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन।
हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां गॾु आहियां उन यहूदी जे घर जे दरवाज़े ते पहुता, आवाज़ कयूं। उन नौजवान जेको बीमार यहूदी आहे उन जो वालिद उन जो पीउ ॿाहिरि आयो आहे। ऐ अबुल क़ासिम, अल्लाह जे रसूल खे यहूदी अबुल क़ासिम चवंदा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, हा तुंहिंजे पुट खे आउं पुछण जे लाइ आयो आहियां, उनजी तबीयत वठी आयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे घर ॾांहुं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन नौजवान जेको बिस्तरे ते आहे बीमार यहूदी आहे उन खां अल्लाह जे रसूल तबीयत पुछी आहे, हाल अहवाल पुछऊं। ॾिठऊं त हिनखे तमामु घणी तकलीफ़ आहे। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो अल्लाह जे रसूल हाल अहवाल पुछण खां बाद में पाण फरमायूं नौजवान इस्लाम क़बूल कर, इस्लाम क़बूल कर, तुंहिंजी ज़िंदगी जी ख़बर न आहे अचानक मौत अची वेंदई, ऐं तुंहिंजी गवाही ॾियां त तूं मुस्लमान हुए। उन बीमार यहूदी पुट पंहिंजे पीउ जे चेहरे में निहारियो त मुंहिंजो बाबो छा थो चए, मुंहिंजो वालिद कावड़ त कोन कंदो, पर उन जे पीउ उनखे चयो, ऐं पुट जेकॾहिं अबुल क़ासिम तोखे चई रहियो आहे त मुंहिंजो ख़ौफ़ न कर, मुंहिंजी परवाह न कर, तोखे इजाज़त आहे जे तूं इस्लाम क़बूल करी। उन वक़्तु उन शाहिदी ॾिनी, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्नक रसूलुल्लाह। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं ई वेठा त यूं उथी बीठा। उथण खां बाद में फरमायूं अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अनक़ज़हु बी मिनन नार, तमाम तारीफ़ूं ने अल्लाह जे लाइ जंहिं मुंहिंजे ज़रिए हिनखे जहन्नम खां बचायो। मूं हिनखे तबलीग कई, मूं हिनखे दावत ॾिनी, हिन इस्लाम क़बूल कयो। अल्लाह जा एहसान, अल्लाह जी हम्द ऐं सना, अल्लाह जी तारीफ़ जो हीअ काफ़िर थियण खां बची वियो। पोइ उनजो कफन दफन जनाज़ो वग़ैरह सभु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतज़ाम कयो। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, असां इहो त मञूं था त पाण रहमतुल लिल आलमीन ई आहिनि, पर असां अल्लाह जे रसूल जी सीरत ते अमल न पिया कयूं, अल्लाह जे रसूल जे फरमान ते अमल नथा कयूं। अहिड़ा कई मिसाल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा। हिकिड़ो शख्स परदेस जो हुजे, परे जो हुजे, कंहिं परे इलाइक़े जो हुजे, ऐं असांजे कंहिं ॻोठ जो, इलाइक़े जो, कंहिं शहर जो को सख़्त ज़ालिम असर रसूख वारो शख्स हुजे ऐं उनजो हक़ खाई वञे, असां मां कंहिंखे ज़रूरत ई न थींदी त उनखे असां हक़ चई सघूं। ही बाबा परे जो आहे, सुभाणे हलियो वेंदो, असीं त फासी वेंदासीं। असां जेकॾहिं हिन परदेसी खे हक़ वठी ॾियूं पोइ असांजो हाल कहिड़ो थींदो। ही पंजाब जो पंजाबी हलियो वेंदो, असां सिंधी हिते सिंध में पिया रहूं, असांजो हाल कहिड़ो थींदो। या ही पठान आहे हिनखे हक़ वठी ॾियूं, ही हलियो वेंदो, पछाड़ी ही वॾेरो, ही जेको ज़ालिम क़ौम जो सरदार या को ऑफिसर या कोई आहे, पर ही असांजो त हशर करे छॾींदो, असां हिनखे कुझु न चवंदासीं। असांजो ख़्यालु इहो हूंदो आहे अल्लाह जा रसूल मके में अकेला आहिनि। उन वक़्तु जॾहिं पूरो मको दुश्मन आहे, कुरैश वारा दुश्मन आहिनि, सरदार दुश्मन आहिनि, अबू जहल दुश्मन आहे, हिकिड़ो शख्स आहे परे खां आयो आहे खशअम कबीले जो मके में वापार करण जे लाइ, वापार करण जे लाइ आयो आहे, उठनि जो वापार थो करे, सभिनी पैसा ॾिना, सभिनी रक़म ॾिनी, सभिनी तिजारत कई, पर अबू जहल कई उठ वरिता ऐं हिन परदेसी खे पैसा न पियो ॾे, पंहिंजो हक़ न पियो ॾे। ही वञे थो केॾी महिल कंहिं सरदार वटि, केॾी महिल कंहिं सरदार वटि, सभु जवाब छा था ॾियनि, बाबा असांजो कुझु न वञे। अबू जहल अबुल हकम बिन हाशिम असांजो सरदार आहे, वॾे असर वारो माण्हू आहे, वॾो ख़तरे वारो माण्हू आहे, असां हुनखे कीअं चवंदासीं, असां को वापार में शरीक कोन हुआसीं, तुंहिंजी मर्ज़ी आहे। हलंदे हलंदे आख़िर में चवे थो को अहिड़ो माण्हू आहे जो अबू जहल खे हक़ चवे ऐं मूंखे पंहिंजो हक़ वठी ॾे। मके जे सरदारनि
रोशो समझी मजाक समझी अल्लाह जे रसूल के तकलीफ़ ॾियण जे लाइ हिन परदेसी खे चयूं ॾिसी पियो इहो वेठो अथई बैतुल्लाह जे अंदरि इन शख़्स खे चओ त को तुंहिंजी मदद कंदो इहो ई आहे यतीमनि जो यार इहो ई आहे परदेसियुनि खे ॿुधण वारो हू त मज़ाक सम्झी ऐं पाण में चवण लॻा हाणे सभु ॾिसंदासीं सभु हली ॾिसंदासीं त कहिड़ो हशर थो अबुल हकम करे जॾहिं मोहम्मद मुड़ंदो कोन छो त हुनखे ग़रीबनि जो ख़्यालु हूंदो आहे परदेसियुनि जो मुसाफ़िरनि जो ख़्यालु हूंदो आहे उन करे असां ॾिसूं था हाणे हिनखे इशारो कयूं त वञ इहो वेठो आहे ही शख़्स वियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात कई जीअं आऊं परदेसी आहियां कबीले खशाम जो माण्हू आहियां शाख अराश जे कबीले मां आहियां अराश जी हिकु शाख आहे परे जो आहियां ऐं मुसाफ़िर आहियां हिते तिजारत जे लाइ आयुसि अबू जहल मूंखे रक़म नथो ॾे अबुल हकम हुन चयो अबू जहल त अल्लाह जे रसूल हुनजो नालो रखियो अबुल हकम बिन हिशाम मूंखे रक़म नथो ॾे कोई हुनखे चवण वारो कोन्हे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिठो ई आहे त मुंहिंजो बि दुश्मन मूंखे ॾिसण बि नथो चाहे मुंहिंजी ॻाल्हि कीअं ॿुधंदो पर पाण फरमायूं उथी हल मूंसां गॾु हाणे रईस सरदार मके जा सभु ॾिसनि पिया सभु गॾु थी विया त वियो मुहम्मद अबू जहल जे घर जे दरवाज़े खे थो खड़काए अंदरां खां आवाज़ आयो केरु पाण फरमायूं अना मुहम्मद ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया उन वक़्तु अबू जहल घर मां ॿाहिरि निकिरी आयो आहे दरवाज़े ते आयो आहे इरादो कई त मुहम्मद खे घटि वधि त ॻाल्हायां अॼु मुंहिंजो दुश्मन मुंहिंजे दरवाज़े ते वरी मुंहिंजे माण्हू खे मूंखां कर्ज़ वठण जे लाइ वठी आयो आहे ही केरु थींदो आहे परदेसी जंहिं मुंहिंजी शिकायत मुहम्मद खे कई आहे अबू जहल अञा उतां खां घर मां निकिरी आयो आहे ॻाल्हाइण जी ज़रूरत न पियो करे थड़की रहियो आहे जिस्म में कबी तारी थी वई आहे अल्लाह जे रसूल फरमायो छाजे लाइ डिॼी पियो पाण फरमायूं आते हाज़र रजुल हक़हू जल्दी कर इनखे पंहिंजो हक़ ॾे परदेसी खे पानी ढक खोलियो पाण फरमायूं जल्दी कर हिनखे हक़ ॾे हू रईस ॾिसनि पिया सरदार ॾिसनि पिया त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां विढ़ंदो कुझु न कुझु असां ॾिसंदासीं पर ही त थड़के पियो अबुल हकम हिनखे छा थी वियो आहे जीअं मुहम्मद हिनखे धमकी ॾिनी पाण फरमायूं आते हाज़र रजुल हक़हू जल्दी करे हिनखे हक़ पंहिंजो हिन माण्हू खे ॾे तेॾी महिल घर वियो जल्दी सारी रक़म खणी अची हुनखे ॾिनई ऐं डिॼंदो वापसि घर हलियो वियो सरदार जमा थी विया दरवाज़ो खड़कायूं अबू जहल निकिरी आयो ऐं अबुल हकम अफ़सोस आहे तुंहिंजे मथां असां त रौशो ॾिसण जे लाइ असां ॾिठो त अॼु मुहम्मद खां बदिलो वठंदो तोखे छा थी वियो तूं हुन शख़्स खां एतिरो डिॼी वहीं जी जेॾी महिल आउं घर जे अंदरि हुउसि मूं पुछियो केरु जी अन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु मुंहिंजो जिस्म ॾकी वियो एतिरो उनजे अल्फाज़नि में उनजे नाले में रोब हुयो जो मूं चयो अॼु आउं हलाक थी वेंदुसि ॿाहिरि निकिरी आयसि मथे नज़र कयुमि अजीब क़िस्म जो उठ मूंखे नज़र आयो जंहिंजो वात पटियल अखियूं एतिरियूं ख़तरनाक हुयूं मूं चयो अबुल हकम जे अॼु इनकार कयई त अॼु ने उठ जो हिकु गिरह थी वेंदे हलाक थी वेंदे इन करे ख़बर न आहे मुहम्मद जे आवाज़ में छा रोब हुयो वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन अल्लाह जा रसूल इहो न ॾिसंदा त आउं कमज़ोर आहियां
ऐं न कमज़ोर जी मदद कयां, परदेसी जी मदद कयां। पाण तो सारी काइनात जे लाइ रहमत बणिजी करे आया। अल्लाह जे रसूल जी सीरत मां असांखे बि इहो ई सबक़ मिली रहियो आहे। अल्लाह जे रसूल जे रहमत हुअण मां इहो ई सबक़ मिली वियो आहे त असां बि ईअं ई किन ग़रीबनि जी मदद कयूं, परदेसियुनि जी मदद कयूं, मुसाफ़िरनि जी मदद कयूं। जेकॾहिं का ताक़त न आहे त हक़ ज़ुबान सां त चऊं, जे विड़ी नथा सघूं त ज़ुबान सां त चऊं। अञा बि इहा ताक़त न आहे त उन ग़रीब मिसकीन जी हमदर्दी पंहिंजे दिल में त रखूं, कंहिं बि सूरत हाल में उनजी मदद कजे। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। कई मिसाल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रहमत बणजण जा। हिकु हदीस ज़िक्र करे आऊं पंहिंजो बयान ख़त्म थो कयां। अल्लाह करीम जी तौफ़ीक़ सां जंहिं रब तौफ़ीक़ ॾिनी, हालांकि केतिरे ॻाल्हाइण जी उमेद न हुई, काफ़ी ॾींहं थिया आहिनि, तबियत सही कान्हे, जंहिंजे करे पर पोइ प्रोग्राम ॾिनल हुयो। अल्लाह करीम जा एहसान, अल्लाह जी तौफ़ीक़ सां बि एतिरो बयान कयो अथमि। इंशाअल्लाह हिकु ॿ हदीस ज़िक्र करे ऐं पंहिंजो बयान ख़त्म थो कयां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सारी काइनात जे लाइ रहमत बणिजी करे आया। ग़ुलामनि जा मिसाल असां हदीसुनि में पढ़ूं। ग़ुलाम जी का हैसियत कान हुई, ग़ुलाम वीचारो हिकिड़ो खपायल शख़्स, उनजी का इज़त न कई वेंदी हुई। अल्लाह जा रसूल आया, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि ग़ुलामनि खे दर्जो ॾियारियो, ग़ुलामनि जे लाइ रहमत बणिजी करे आया। हदीस सुनन अबी दाऊद में हज़रत अबू मसऊद रज़ी अल्लाह अन्हु जो हिकिड़ो ग़ुलाम आहे। अबू मसऊद रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे ग़ुलाम खे गुस्से जी कावड़ में मारे पियो। हज़रत अबू मसऊद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए पियो त पंहिंजे ग़ुलाम खे मारे रहियो आहियां। अचानक पोयां खां आवाज़ ॿुधण में आयो त को पोइते माण्हू मूंखे ॾिसे पियो ऐं चवे पियो, अबू मसऊद, जेकॾहिं अॼु ग़ुलाम तुंहिंजे अख़्तियार में आहे, जंहिंखे तूं सज़ा ॾेई रहियो आहीं, जंहिंखे तूं मारे रहियो आहीं, पर यादि रखजांइ त तूं बि कंहिं ज़ात जे अख़्तियार में आहीं। ऐं अबू मसऊद अॼु सम्झी पियो त ही मुंहिंजो ग़ुलाम आहे, मूंखे कोई चवण वारो न आहे। जेतिरो ज़ुल्म सितम कयां, जेतिरी हिनखे मार ॾियां, ही त मुंहिंजो ख़रीद कयल ग़ुलाम आहे, पर यादि रखजांइ त तूं बि कंहिंजे अख़्तियार में आहीं। को अहिड़ी ज़ात आहे जंहिंजे अॻियां तूं मुहताज आहीं। हज़रत अबू मसऊद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए पियो, पोइ हिते निहारिन त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आहिनि ऐं ॾिसी वरितऊं। उन वक़्तु डोड़ी आयसि, मूं चयो, या रसूल अल्लाह, मुंहिंजे लाइ तौबा इस्तग़फ़ार कयो, ऐं माफ़ी थो घुरां अल्लाह करीम खां, ऐं हिन ग़ुलाम खे आऊं आज़ादु थो कयां। हिन ग़ुलाम खे मूं आज़ादु कयो। सहाबा किराम जे दिलनि में एतिरो अल्लाह जो ख़ौफ़ हो। अल्लाह जे रसूल जो फरमान ॿुधण सां इहे शख़्स हा जिन रहमतुल लिल आलमीन खे सुञातो हो, जिन रहमतुल लिल आलमीन जो क़दुरु कयो हो। इहो ई क़दुरु हूंदो आहे अल्लाह जे रसूल जे फरमान ते अमल करण। या रसूल अल्लाह, मूं ग़ुलाम आज़ादु कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, ऐं अबू मसऊद, जे अॼु ईअं न करी हा त मूं ॾिठो जहन्नम जी बाहि तोखे पहुचण वारी हुई। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सारी कायनात जे लाइ रहमत बणिजी करे आया। हदीस सही बुखारी में आहे। हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाहु अन्हु अल्लाह जे रसूल जो सहाबी आहे ऐं उन जो हिकिड़ो ग़ुलाम आहे। जॾहिं माण्हुनि खे ताजुब लॻंदो हुयो, अबू ज़र जो जहिड़ो लिबास आहे तहिड़ो लिबास ग़ुलाम जो आहे। जेका मानी अबू ज़र पाण खाए, ग़ुलाम खे गॾु खाराए। जहिड़ो लिबास ऐं कपिड़ा अबू ज़र पाण थो पाए, सादा ई सादा, पर उहो ई लिबास ग़ुलाम जो आहे। हाणे ख़बर नथी पवे त आका केरु, ग़ुलाम केरु, मालिक केरु, ग़ुलाम केरु। जीअं न के पंहिंजे औलाद जे लाइ औलाद प्यारो हूंदो आहे, वालिद चाहींदो आहे त जहिड़ो मुंहिंजो लिबास हुजे, मुंहिंजा कपिड़ा हुजनि, अहिड़ो पंहिंजे औलाद खे
उही लिबास महांगो वठी ॾियां, उही कपिड़ा पारायां, जहिड़ी हैसियत आहे सब को पंहिंजे औलाद जे लाइ सोचींदो। पर ग़ुलामनि जी का उन वक़्तु हैसियत ई कान हूंदी। माण्हू इहो बि सम्झंदा त एतिरो फ़र्क़ु रखूं जो माण्हू सम्झनि ही आका, ही मालिक, ही ग़ुलाम आहे। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह अन्हु जहिड़ो लिबास पाईंदो हुयो, हिकिड़े ॾींहुं माण्हुनि सवाल कयसि, अए अबू ज़र जहिड़ो लिबास तुंहिंजो आहे अहिड़ो ग़ुलाम खे थो पाराई? सैयदना अबू ज़र रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, जॾहिं खां मूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ही फरमान ॿुधो हुयो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेके ग़ुलाम आहिनि उहे तव्हांजा ई भाइर आहिनि, फ़र्क़ु इहो आहे जो अल्लाह करीम इहे तव्हांजे कब्ज़े में ॾेई छॾिया आहिनि। पाण फरमायूं जेके ग़ुलाम आहिनि तव्हांजा भाइर आहिनि, ऐं अल्लाह जा बानो भाइरनि वांगुरु सम्झो उन्हनि खे, पर जेकॾहिं तव्हांजी ग़ुलामी में आहिनि ईअं सम्झो त अल्लाह करीम तव्हांजे कब्ज़े में ॾिना आहिनि। जहिड़ो लिबास तव्हां पायो अहिड़ो लिबास पंहिंजे ग़ुलामनि खे पारायो, जेको खाधो तव्हां पाण खाओ पंहिंजे ग़ुलामनि खे उहो खाधो खारायो, ऐं अहिड़ो कमु ग़ुलामनि खे न ॿुधायो जंहिंजी उन्हनि में ताक़त न हुजे, पर जेकॾहिं को मुश्किल कमु हुजे उन्हनि ग़ुलामनि जी मदद कयो। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, जॾहिं खां मूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फरमान ॿुधो आहे, उन वक़्त खां वठी आऊं ग़ुलामनि जो इहो ई ख़्यालु रखंदो आहियां। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सारी काइनात जे लाइ रहमत बणिजी करे आया, ग़ुलामनि जे लाइ रहमत बणिजी करे आया। हत्ता के एतिरे क़दुरु हदीस में आहे त जेके ग़ुलाम हूंदा न, हिकिड़ो शख़्स हुयो ग़ुलाम जी ऐं पंहिंजी बानी जी शादी कराई, ग़ुलाम बि उनजो बानी बि उनजी, ॿिन्ही जो रिश्तो कराए शादी कराई। पोइ जॾहिं कंहिंखे कावड़ ईंदी न, बसि हिन खे सज़ा इहा ॾींदा, बसि जल्दी कर तलाक ॾे, अॼु खां पोइ जुदा थी वञो। हिकिड़े शख़्स ईअं ई कयो, ग़ुलाम आयो दां खणी अल्लाह जे रसूल वटि, या रसूल अल्लाह आऊं हिन जो ग़ुलाम आहियां, मुंहिंजी घरवारी हिन जी बानी आहे, असांजी शादी हिन कराई आहे, हू मूंखां कावड़ियो आहे, चवे थो तूं मुंहिंजो ग़ुलाम आहीं, तोखे मुंहिंजो चवणु करिणो आहे, बसि पंहिंजी घरवारी खे तलाक ॾे। या रसूल अल्लाह मुंहिंजो साथी आहे, रफ़ीक़ हयात आहे, ही बानी आहे, आऊं ग़ुलाम आहियां, असां घर में गॾु था रहूं, मुंहिंजी घरवारी आहे, हाणे आका थो चवे, मालिक थो चवे त हिन तलाक ॾे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्से में अची विया, उनखे घुरायूं, सहाबा जमा थी विया, पाण फरमायूं ख़बरदार, ही शोहर ही आहे, मुड़ुस ही आहे, हिन जो हक़ आहे, तलाक ॾे या न ॾे, तोखे इहो हक़ न आहे त तूं हिन ते इहो ऑर्डर करी त हिन पंहिंजी घरवारी खे तलाक ॾे। ग़ुलाम ख़ुशि थियण लॻा त अॼु असांखे उहे हक़ पिया मिलनि। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सारी काइनात जे लाइ रहमत बणिजी करे आया। हिकु ॿ मिसाल नंढड़नि ॿारनि जे लाइ बि रहमत हुया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़े ॾींहुं वेठा आहिनि, ऐं हीअ हदीस सही बुखारी जी आहे, किताबुल अदब में। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि, सहाबा वेठा आहिनि। हज़रत ख़ालिद बिन सईद रज़ी अल्लाह अन्हु सहाबी आहे, उनजी नंढड़ी छोकिरी आहे, नंढड़ी न्याणी आहे, उहा खेॾे पई, मस्जिद में डोड़े पई, डोड़ंदे डोड़ंदे खेॾींदे इन नंढड़ी खे अल्लाह जे रसूल जे गर्दन मुबारक ते हिकिड़ी शइ नज़र आई ऐं उन सां खेॾण लॻी। उहा शइ छा हुई? मोहरे नबूवत हुई। अल्लाह जे तरफ़ां अॻियनि किताबनि में लिखियल आहे निशानी, मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे कंध मुबारक ते मोहरे नबूवत हूंदी। इन नंढड़ी जी नज़र जो पई त हू हथ बि लाए ॾिसे पई। हज़रत ख़ालिद बिन सईद गुस्से में अची वियो, नंढड़ी खे दड़को ॾिनई, फरमाई ही छा पई करी? अल्लाह जा रसूल आहिनि, तूं खेॾी पई अल्लाह जे रसूल सां, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कंध मुबारक सां। पाण फरमायूं ख़ालिद, हिन मासूम खे छो दड़का ॾिना अथई? हिन खे खेॾण छॾ, हिन खे छॾ, ही भले मुंहिंजे कंध खे ॾिसंदी रहे, हिन मोहरे नबूवत खे ॾिसंदी रहे, हिन खे खेॾण दे।
यकीनन वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, सिर्फ वडन जे लाइ रहमत न हुआ, मासूमन जे लाइ, नंढड़न जे लाइ, न्याणियुनि जे लाइ बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रहमत बणिजी करे आया। उन खां बाद में कई ॿिया मिसाल आहिनि। हिकिड़ो अंसारी छोकिरो आहे, हिकिड़ो नंढो ॿारु आहे, अंसारी साहबी जे बाग़ में वियो, खजीन जो बाग़ आहे नखलिस्तान में। सुनन अबू दाऊद किताबुल जिहाद में ही हदीस आहे। उन बाग़ में वो छोकिरो वञे थो ऐं पत्थर थो हणे खजूर लाहिण जे लाइ, खजिन खे वणनि खे पत्थर हणी खजूर थो किराए। मालिक जो आयो हुनखे ॿधई, काबू कई, काबू करे अल्लाह जे रसूल वटि वठी आयो। या रसूल अल्लाह, ही ज़ियान थो करे मुंहिंजे बाग़ जो। ही छोकिरो मूं ॾिठो त भितर खणी ऐं पत्थर खणी उन खजूर खे टोड़े पियो। अल्लाह जा रसूल, हिन सां मुंहिंजो वॾो ज़ियान थी वियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, ऐं छोकिरा, ऐं पुट, ॾे ख़बर छो ईअं कयई? तीअं अल्लाह जा रसूल, मूंखे बुख लॻी, खणी कोन वञा हा, सिर्फ़ु खां हा। अल्लाह जा रसूल, बुख लॻी जंहिंजे खाइण जे करे मूं या खजूर किराई पे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनखे सम्झायो, पुट ईअं न कजां, कॾहिं बि कंहिंजी आबादी में, कंहिंजी ज़राअत में, कंहिंजे ज़मीन में, कंहिंजे फसल में ईअं ज़ियान कोन कबो आहे। तूं जेकॾहिं बाग़ में वहीं, ॻोल्हीं हा, तोखे पट ते किरियल खजूर मिली वञे हा त तोखे इजाज़त हुई, बाक़ी बग़ैर मालिक जे कॾहिं बि अहिड़ो कमु न कजां। उहो नंढो ॿारु छा थो चवे? चवे थो, अल्लाह जे रसूल मूंखे सम्झायो, हमेशह मूं उहा हरकत छॾे ॾिनी, पर उन वक़्तु ई अल्लाह जे रसूल मुंहिंजे हथ मथे ते हथ रखी करे हिकिड़ी दुआ घुरी, ऐं मुंहिंजा अल्लाह, हिन नंढड़े जे पेट खे कॾहिं बुखायल न रखजां, ऐं मुंहिंजा अल्लाह, कॾहिं हिनखे बुखियो न रखजां, कॾहिं हिनखे अहिड़ी बुख न सताए जो ही कंहिंजो ज़ियान करे। चए थो, कॾहिं मूंखे बुख न लॻी, अल्लाह करीम मूंखे पे खारायो। अल्लाह जा रसूल होॾां सम्झाणी बि ॾियनि पिया ऐं उनजो फ़ैसिलो बि करे छॾियऊं। हमेशह जे लाइ उन नंढड़े ॿार इहो ज़ियान करण बि छॾे ॾिनो, पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एतिरो त रहम आयो त हिकु मासूम ॿारु आहे, हिनखे बुख लॻी हुई, अल्लाह जे रसूल पंहिंजे रहमत जो हथ हुनजे मथे ते रखी ऐं इहा दुआ जो घुरी। अल्लाह करीम हुनजी दुआ खे, अल्लाह जे रसूल जे दुआ खे क़बूल कयो। अहिड़ा कई मिसाल आहिनि। बसि इन ॻाल्हि खे ई सम्झूं, वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, सारी काइनात जे लाइ रहमत बणिजी करे आया। त असां उन मां छा फ़ाइदो वरितो आहे? अल्लाह जे रसूल जो असांखे कहिड़ो क़दुरु आहे? अल्लाह जे रसूल जे फ़रमान ते असां केतिरो अमल कयो आहे? अल्लाह जे रसूल जी सीरत खे असां सम्झूं था या न? अल्लाह करीम खां दुआ आहे, अल्लाह सुब्हानहू व तआला क़ुरान व सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इंशाअल्लाह आख़िर में दुआ घुरंदासीं। अल्लाह करीम असांजो हिते अचणु क़बूल फ़रमाए। जिन साथियुनि ही प्रोग्राम कयो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। जेके बीमार आहिनि, अल्लाह करीम उन्हनि खे शिफ़ाए कामिला व आजिला अता फ़रमाए। हर तकलीफ़ वारा, हर मुसीबत वारा, अल्लाह करीम उन्हनि जूं मुसीबतूं, उन्हनि जूं तकलीफ़ूं अल्लाह करीम दूर फ़रमाए। ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। क़ुल उदुल्लाह अव उदुर रहमान अय्यम्मा तदउ फलहुल अस्माउल हुस्ना। या अल्लाह या रहमान या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना इग़फिर लना व लिइख्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम।
रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इग़फ़िर लना व लिल मुमिनीन वल मुमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात या रब्बल आलमीन या अरहमर राहिमीन या अल्लाह या रहमान या अल्लाह या रहीम या अल्लाह या ज़ल जलाल वल इकराम। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा इश्फि मरदाना व मरदल मुस्लिमीन, अल्लाहुम्मा इश्फि मरदाना व मरदल मुमिनीन या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल हुदा वत्तुक़ा वल इफ़्फ़त वल गिना या रब्बल आलमीन या अरहमर राहिमीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।